नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ ढिलियार जे ॻोठ मोहम्मद करीम बोज़दार में मुबीना तौर ते कुछ ॾींहं अॻु ज़मींदार शाहनवाज़ बोज़दार जी तशद्दुद में फ़ौत थी वियल भूरो भील जे वारसनि खिप्रो पुलिस पारां केस दाख़िल न थियण खिलाफ़ लाश खे शहीद चौक ते रखी कामरेड धर्मू भील, कृष्ण भील, डानो भील जी अॻुवाणी में 4 कलाक धरणो हयो वियो। शहीद चौक ते एहतजाज बाद वारसनि फ़ौती भूरे भील जो लाश खिपरे थाणे जे आॾो रखी धरणो हणी रहिया आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। पुलिस मुताबिक़ पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो। ॿिए पासे एहतजाज कंदड़ फ़ौती भूरे जे चाचे मोइन ऐं ॿिनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु गाह जी भरी वधीक न लुणण ते ज़मींदार शाहनवाज़ बोज़दार सख़्त तशद्दुद करे भूरे भील खे ज़ख़्मी कयो, पर हुनजो इलाज बि न करायो वियो, जेको हैदराबाद जी अस्पताल में फ़ौत थी वियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो त लाश मिटी मां हवाले न कंदासीं। मज़लूम माण्हू ते लाश खणी चौक ते आयासीं त असां इंसान राब्ते में आई। असांखे इंसान इहा ई ॻाल्हि की भई एसएचओ साहब अचे पियो त असां फ़ौरन असां हिकिड़ी कमेटी ठाही जंहिंमें तमामु सुठी सुठा सोशल कामरेड असां गॾु कयासीं ऐं उन सां गॾु मूं छा कयो जो माना छोकिरे जा वारस उहे खणी असां हिते थाणे ते आयासीं। हिते असांखे भई कोर्ट जे करे एसएचओ साहब कोर्ट वियल आहिनि। चलो असां कलाक ॾेढ इंतज़ारु कयासीं। एसएचओ साहब असांजी टीम खां राब्ते में चयो अचां थो तव्हांजी एफआईआर करां। जॾहिं एसएचओ साहब हिते पहुतो असां अंदरि वेठासीं ऐं अंदरि छोकिरा जेके उन्हनि जा वारस बि असीं अंदरि वठी वियासीं। असां एसएचओ खे सिर्फ़ु इहो ई रुगो रिक्वेस्ट कईसीं, इहो ई अर्ज़ु कयोसीं तव्हां बाला ऑफिसर हो, तव्हां लख इज़त एतिराम आहे। ही मज़लूम माण्हू आहिनि, हिननि सां को इंसाफ़ कोन पियो थिए। 3 कलाकनि खां चौक ते लाश रखी वेठा आहिनि। तव्हां महिरबानी करे हिननि जी एफआईआर कयो, एफआईआर करे ऐं कातिल खे तव्हां गिरफ़्तार कयो, असां लाश खणाए वेंदासीं ॼाण। एसएचओ मूंखे सिधो जवाबु असांखे ॾेई जॾहिं मुंहिंजी टीम पूरी खे मूंखे असांखे चए त बाबा मां एफआईआर कोन कंदो। हाणे एसएचओ साहब खे या किन माण्हुनि रोकियो आहे, किन वॾनि माण्हुनि एसएचओ खे पाबंद कयो त भई ग़रीबनि सां इंसाफ़ न कयो, ग़रीबनि सां एफआईआर न कयो, त उहो एसएचओ क्लियर करे। या राति खां पोइ मर्डर थियो आहे, राति जो वॾेरा एसएचओ को पैसा ॾेई विया न, माया बि मिटी शइ मड़े एसएचओ को पैसा मिला हाणे इन करे टाल मटोल करे एफआईआर कोन पियो करे त अलाह जी मर्ज़ी आहे। पर असीं पुरमन माण्हू आहियूं, असांजो जहिड़ो कंहिंसां कोन्हे। असां सिर्फ़ु एसएचओ साहब खे, डीएसपी साहब खिपरो, एसएसपी साहब खिपरो, वज़ीर आला सिंध, पीपल्स पार्टी जा आला क़यादत खे ऐं पुरज़ोर अपील थो कयां त ही मज़लूम पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, हिननि सां इंसाफ़ कयो वञे, हिननि जी एफआईआर दाख़िल करे कातिल गिरफ़्तार कयो वञे। जंहिंखे शाहनवाज़ बोज़दार बेदर्दी सां हिनखे क़तल कयो आहे, मर्डर कयो आहे। असीं आला क़यादत खे, पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आला जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी पुरजोश अर्ज़ु कयूं था त बराए महिरबानी हिन मिसकिन दरावड़नि सां ज़ुल्म थियो आहे, हिन जो तदारक कयो वञे। हिते खिपरे जो एसएचओ जेको आहे हीउ हिकिड़ो वंगारी आहे, हिनखे वठी आया आहिनि, हिनखे कंहिं सिस्टम लाइ वठी आया आहिनि। असांजी दांह कूक कोन थो ॿुधे। असां जीअं आयासीं असांजे जेके बि दोस्त हुया ऐं उन खां पोइ जेके वारस मक़बूल जा हुया, उनजी बेवा हुई, उनजी माउ हुई, उनजा नंढड़ा बचड़ा हुया, उन्हनि सां गॾु असां हिकिड़ो पुरअमन एहतजाज कयोसीं खिपरो चौक ते। असांखे एसएचओ जे जेके बि अंदरि इंतिज़ामिया उन्हनि असांखे थाणे ते घुराए, चईंदा साहब वियल आहे हाई कोर्ट हैदराबाद ऐं अचे पियो। असां 4 कलाक उन उस में ऐं वरी थाणे ते वियासीं, उते असां वेठासीं, असांखे पेंडिंग में रखे चवंदी एफआईआर थिए थी। जॾहिं साहब पाण आया आहिनि, साहबनि इहो ई जवाबु ॾेई छॾियो आहे त मूंखे मथियां खां ई फ़ोन आया आहिनि ऐं एफआईआर कोन कंदुसि, तव्हां असांखे ब्लैकमेल पिया कयो। हीअ तव्हां मीडिया जेके बि दोस्त ॿुधो पिया, इन्हनि खे असां हिकिड़ो अर्ज़ु करणु चाहियूं था त तव्हां ॾिसो हीअ हिकिड़ो मर्डर आहे। हीअ बचा खणी असां हिन जेको 40-45 गर्मी जेको फरनाइट ते असां वेठा आहियूं, बचा वठी गर्मी में असांजे केतिरा ई जेके नौजवान आहिनि, जेके मायूं उहे बेहोश थियूं आहिनि। असां आला क़यादत खे इहो अर्ज़ु था कयूं त बराए महिरबानी असांजो तदारक कयो वञे ऐं हिन एसएचओ ते फुल फोर एक्शन खयो वञे त जेकॾहिं तव्हां वंगारी थी वियो था त पोइ असां दरावड़नि खे कंहिं हिकिड़े पासे कयो, न त असांजो मज़लूमनि जो आवाज़ आहिनि उनखे मथे आला क़यादत ते पहुचायो वञे। महिरबानी। अॼु सुबुह जो 9 बजे खिपरो चौक ते असांजे भूरो भील सनाफ़ पतियो भील जो जेको क़तल थियो आहे उन खे असां जेको सुबुह जो 9 बजे खां वेठल आहियूं। 11 बजे असांजो जेको फ़ोन ते राब्तो थियो आहे एसएचओ साहब खिपरो, उन असांखे ॿुधायो त मां हैदराबाद खां निकितो आहियां या अचां पियो। जॾहिं साईं जन हिते पहुता आहिनि त असांजे दोस्तनि जी टीम जेका असांजी कमेटी, हिंदू कमेटी जा जेके दोस्त ऐं असांजे भील बिरादरी जा जेके मौजूदु माण्हू उहो सभु असां एसएचओ साहब सां मिलियासीं ऐं पोइ असांखे एसएचओ साहब इहो ॿुधायो त भई ऐं पोस्टमार्टम जेसिताईं हुनजी रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट नथी अचे ओसिताईं मां को बि क़दम कोन खणंदुसि। उन खां पोइ तव्हां अचिजो ऐं पोइ तव्हांजी एफआईआर कंदुसि। पोस्टमार्टम राति थियो आहे सर, पर उनजी हर दोस्त खे ख़बर आहे त हुनजी रिपोर्ट अचण में 3 खां 4 ॾींहं, हफ़्तो 10 ॾींहं बि लॻी सघनि था सर। असांजो मौक़फ़ इहो आहे, असांजो मुतालबो इहो आहे इंतिज़ामिया खां, आला ऑफिसर असांजे
एस साहब खिपरो खे बि असां वरी बि अपील कयूं था, DSP साहब खिपरो, SP साहब सांगड़, असांजे अधु जी जेके MN अधी शादिया मरी साहब आहिनि ऐं अधी एनी मरी साहब ऐं SSP सांगड़, DIG साहब, आला ऑफिसरनि खे असांजो पुरज़ोर अपील कयूं था त सुबुह खां पोइ असां नटण उस में जेके सुबुह खां वठी हिन टाइम ताईं वेठा आहियूं। असांजो मुतालबो आहे त उन जवाबदार जेके आहिनि कातिल उन्हनि ते FIR कटी वञे 302 जी ऐं उन खां पोइ उनखे गिरफ़्तार कयो वञे, उते थाणे ते आंदो वञे। सभिनी असां अञा ताईं को बि असांजो MP MN या को बि हिते जो मौजूदु वॾेरो जंहिंखे चऊं असांजे अधु जा जेके सुठा बासर माण्हू उन्हनि अञा ताईं असां सां को बि राब्तो न कयो आहे। ऐं कुझु दोस्त असांजो पूंजोमल भील साहब सां असांजो हीअं राब्तो थियो आहे, जेको वज़ीर आला एडवाइज़र टू CM उमरकोट जो आहे, उन खां राब्तो थियो आहे। साईं जन ॿुधायो त आऊं SP साहब सां ॻाल्हायां थो ऐं मसइलो हल कयां थो। असांजो मुतालबो इहो आहे त जेसि ताईं FIR न थींदी, चाहे अॼोकी राति लॻी वञे, सुबुह जो ॾींहुं थी वञे, असां हिते लाश रखी पुरअमन एहतजाज करे वेठा आहियूं ऐं वेंदासीं। ऐं अगरि न त हीउ साॻियो ॿियो भूरो भील आहे, हिकु भूरो भील पिंगरियो खां जेको क़तल थियो, हुनजो असां लॉन्ग मार्च खिपरो खां हैदराबाद ताईं 5 ॾींहंनि जो कयो। ऐं इनशाला जेकॾहिं असांखां इंसाफ़ न थियो त हीउ रोड, हीउ रस्ता असां ग़रीब अवाम जा आहिनि, असांखे जमहूरी हक़ आहे त हीउ खिपरो खां वरी हिन भूरे भील जे लाइ हैदराबाद प्रेस क्लब ताईं लॉन्ग मार्च करे ॾेखारींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।